सुप्रीम कोर्ट के हुक्म बाद जैकबाबाद शहर में गैर कानूनी हद दखलन खिलाफ ऑपरेशन गुजरियल 3 महीनन का जारी है। शहर के सराफा बाजार, लेडीज पाड़ो, टीसी ऑफिस रोड, टावर रोड ए आदम खान पावर रोड ते ऑपरेशन करे केतराई दुकान ए जगहूं केरायूं वयूं आहिनि। ऑपरेशन सबब दुकानदारन जो वडो नुकसान थियो है, जडे ते बे पासे इहो भी तासर नजर अचे थो त इनक्रोचमेंट खिलाफ ऑपरेशन सिर्फ बेपोच ए गरीब दुकानदारन खिलाफ है। मिस्किन माण्हुनि जा घर ए दुकान ड्राया वया आहिनि, पर कंहिं बि बासर माण्हू जे कब्ज़े थियल सरकारी प्लाट ते जोड़ायल अडावत खे हथ बि न लाथो वियो। बस असां इहो ई चवंदासीं त ग़रीबनि जे मथां जेको आहे न ज़ुल्म थी रहियो आहे। कंहिं ॾाढे मुड़ुस जे मथां कोई बि जबर नथो हले। जेके ग़रीबनि जूं रेड़ियूं हुयूं या ग़रीबनि जा जेके दुकान हुया उहे ख़तमु कया विया आहिनि। बाक़ी हाणे इहो थियो आहे त शहर जा रोड रस्ता खुलासा थी विया आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, हाणे पुराणी आबादी ते असां हलिया वञूं त उन टाइम आबादी थोरी हुई, हाणे आबादी घणी थी वई आहे। वाह, जेतिरा माण्हू वधंदा वेंदा त असांखे ओतिरा दुकान खपनि, ओतिरियूं जायूं खपनि। इन हवाले सां असां चवंदासीं त जेको आहे न ईमानदारी तरीक़े सां सही नमूने सां जेको आहे न इन जो एक्रोचमेंट कयो वञे ऐं जेके वॾे वॾनि माण्हुनि जा जेतिरी बि जाइदाद आहिनि उन में बि इन जी कार्रवाई कई वञे। मुंहिंजी नज़र में फेयर जेको ड्राही आहे, फेयर ड्राह नथी हले। जेको कोर्ट मुताबिक़ थियणु घुरिजे उहा शइ नथी थिए। हिते बाक़ाइदे अक़रबा परवरी हले थी। जेके बाअसर शख़्सियात आहिनि, तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, हालांकि असांजा दोस्त आहिनि, असांजे लाइ इज़त लाइक़ आहिनि, पर सिधी सही ॻाल्हि आहे DC साहबु नाअहल तरीन माण्हू आहे जेको उन्हनि जी जेको आहे सो इनक्रोचमेंट कोन थो हटाए। बाक़ी ग़रीब मिसकीन बेपहुच माण्हू उन्हनि जी इनक्रोचमेंट हटाई थी वञे। हाणे ताज़ो हिकिड़ो वाक़ियो आहे त हिकिड़ो मेन सॼो इनक्रोचमेंट आहे होटल, मेन होटल आहे, वॾे बासर माण्हू जो होटल आहे। त उन होटल खे बसि नटा अथऊं उते हिकिड़ी मांडली पई जेको उन होटल ठहण खां ई अॻु में उते रखियल हुई, पुराणी। असांखे उन जी तारीख़ बि यादि आहे। उहो हिकिड़ो बेरोज़गार आहे तुफ़ैल अहमद पपल, उन जी मांडली खे हटायूं, बाक़ी होटल जी इनक्रोचमेंट कुझु बि न हटायूं। हीउ कहिड़ो तरीक़ेकार आहे? हीउ सम्झ खां चढ़ियल आहे, असांखे सम्झ में नथी अचे इनक्रोचमेंट। मिसकिननि सां इहो सिर्फ़ु ज़ुल्म आहे, ग़रीब सां, मज़दूरनि सां, जेके रोज़ कमाए रोज़ वारा दुकानदार आहिनि। बाक़ी ॾिसो त वॾा इहे बासर त बसि नालो आहे हिकिड़ो, बासरनि जी बि सभु खे ख़बर आहे। ऐं ॿियो हिते मसइलो सॼो जेको आहे न, हिते जंहिं अगरि वधाया आहिनि बाज़ार में धिका वग़ैरह, उहे वापडा वारा जेके पोल हया अथनि न, उन्हनि जंहिं ॾींहुं को पोल वधाया आहिनि हर कोई उनजी आड़ में पंहिंजा कब्ज़ा प्रॉपर्टियूं धिका वधाया आहिनि। ठीकु आहे, बाज़ार में सोनारकी बाज़ार में इंक्रोचमेंट ठही, वरी लेडीज़ बाज़ार में शुरू थी त उते वरी ॻाल्हि ई ॿी थी वई, जिते कोई पैसा ॾे पियो त उनजे धिके खे छॾे विया। हाणे टावर रोड आहे, गिरलैंड आहे, ॿिया होटल सॼा, बाक़ी ग़रीब मज़दूरनि सां छो ज़ुल्म आहे? बाक़ी सॼो शहर कब्ज़ो आहे, सॼे सभु खे ख़बर आहे। थिए थी, ठीकु आहे, शहर जे लाइ भले आहे इंक्रोचमेंट, अगरि थिए थी सुठी ॻाल्हि आहे, असांजे लाइ बि सहूलियत आहे, साफ़ु सुथिरो हूंदो, पर उहो सभ सां बराबरि हिकिड़ो थिए। बाक़ी इहो हाणे ग़रीबनि सां छड़ो रोज़ कमाए रोज़ दुकानदारनि सां ज़ुल्म आहे, इहो त नाजाइज़ ई आहे सरासर बि न। साईं, इहो जेको इंक्रोचमेंट जो चकर आहे, सिलसिलो आहे, इहो वधि में वधि ग़रीब माण्हू खे तकलीफ़ पहुचे थी। ऐं जेके वॾा माण्हू आहिनि हुननि खे को बि नुक़सानु न पहुतो आहे। वधि में वधि तव्हां ॾिसो टावर रोड, इन ते जेको आहे आदम खान रोड ते जेके बि दुकान ॾठा आहिनि उहे जेको आहे त ग़रीबनि मिसकिननि जा आहिनि। पर इहे दुकान जॾहिं ठहनि था उन टाइम इहा ई गवर्नमेंट नज़रसानी करे त बाबा इहे दुकान गवर्नमेंट जी इजाज़त खां सवाइ हिते बाज़ार में जा म्युनिसिपालिटी जी इजाज़त खां सवाइ हिकिड़ो ट्रैक्टर जो जेको मिटी जो ट्रैक्टर आहे उहो लांदो आहे बि हिते म्युनिसिपालिटी वारा पहुची वेंदा आहिनि। जॾहिं एतिरी बिल्डिंग ठहे थी त उन टाइम म्युनिसिपालिटी किथे हूंदी आहे? हिते आम शहरी इहा बि ॻाल्हि करे थो त हद दख़लनि सबबि नुक़सान सां गॾोगॾु कारोबार ते बि काफ़ी असर पियो आहे। हिकु त अॻु महांगाई, किरोना वारी सूरत हाल, ॿियो मथां वरी हद दख़लनि जी ऑपरेशन सबबि कारोबार तबाह थी वियो आहे। इंक्रोचमेंट जहाँ तक तालुक़ आहे, इंक्रोचमेंट त अटियो आहे ऐं माण्हू खे काफ़ी नुक़सानु थियो आहे। ग़रीब माण्हू ऑलरेडी अॻु में रोज़गार आहे ई कोन, अहिड़ो माण्हू परेशान थिया आहिनि जो मां ॾिसां थो, माण्हू सवा जेको रोअनि था वीचारा, ऐं एतिरो हुनजो बेरोज़गार थिए। ॿियो वरी जेको आहे नुक़सानु थियो आहे, कंहिं माण्हू जो दुकानु 6 फुट वियो आहे, कंहिं 7 फुट वियो आहे, आख़िर उनखे ठाराइण जे लाइ बि उनखे पैसो खपे, वरी उहो 7 फुट पूरो करे त कंहिंजो वरी दुकानु सफ़ा तरो पट थियो आहे, हुनखे बि नुक़सानु पंहिंजा थियो आहे। हर जेको कारोबारी माण्हू खे इन इंक्रोचमेंट में रिमूव करण में नुक़सानु पहुतो आहे।
सम्झे हाणे नुक़सान जे लाइ दान ॾिजे कंहिं खे ॾिजे कोई ॿुधण वारो ई कोन्हे इन करे असां पंहिंजी जाइ ते बि चुप करे वेठा आहियूं त माण्हू जो नुक़सानु थियो आहे ग़रीब माण्हू जो मिसकिन माण्हू काॾे वञनि भई। इंक्रोचमेंट हटाइण त तमामु सुठी शइ आहे, असां बि उन सां मुतफ़िक़ आहियूं। जो रोड रस्ता तमामु सोढ़ा थी विया जो माण्हू घुमी कोन पियो सघे, वाक़ई इहा हक़ीक़त आहे। लेकिन असां इहा शइ चऊं था त जेकॾहिं उन्हनि खे गवर्नमेंट हटाए थी त उन्हनि जे लाइ इहो बि बंदोबस्तु गवर्नमेंट खे अॻु में करिणो आहे त उन्हनि खे ॿी हंधि शिफ्ट करे उन्हनि खे उन्हनि जी मुआवज़ो उन्हनि जाइ ॾिनी वञे त जीअं उन्हनि जो गुज़ारो बि थिए जेके मुकमल रहनि था। साईं हिन वक़्तु त जेका हटाई वई आहे उहा त मां सम्झां थो तक़रीबन सभिनी जी हटाई वई आहे जेके बि आहिनि माण्हू। बाक़ी हाणे अॻिते हली ख़बर पए, अॻिते जी असांखे ख़बर कोन्हे अॻिते छा थो थिए। बाक़ी हिन वक़्तु जेके आया आहिनि जेके रोड सां जीअं टावर रोड आहे, DC साहिब जो रोड आहे पंहिंजो, इन्हनि ते मुकमल तरह हटायो वियो आहे। इन ते का बि रिआयत कंहिंसां न कई वई आहे, जेको बि आहे सभु बराबरि आहे। पहलो मरहलो मुकमल थी चुको आहे ऐं सुप्रीम कोर्ट जो अकॉर्डिंग टू उनके फैसले जे मतिलबु उनजी मुकमल तौर ते वायलेशन कई वई आहे। जंहिं तरीक़े सां मतिलबु सुप्रीम कोर्ट जो डिसीजन हुयो त जेका सरकारी हुन ते तजावज़ात जेका अॾल आहिनि माना उन्हनि जी गैर क़ानूनी तौर ते जेके माना अदावत आहे उनखे माना हटायो वञे। लेकिन माना इन खे टोटली मतिलबु उनजो बरक्स कमु कयो वियो आहे। पहले मरहले में उन्हनि कमर्शियल एरियाज़ खे वरितो ऐं जेका रेजिडेंशियल एरियाज़ आहे उनखे उन्हनि वरितो। इरीगेशन जे तरफ़ां मतिलबु जेका पहलो मरहलो उहो बि माना ऑलमोस्ट कंप्लीट थी चुको आहे। लेकिन जेकी उन्हनि जी जेकी परफॉर्मेंस आहे उहा हिन टाइम ते माना आवाम जे आॻो जेको पेश न कई वई आहे। त मां सम्झां थो मतिलबु इहो हिकिड़ो ग़ैर मुनसिफ़ाना अमल आहे जंहिंजी असां मज़म्मत कयूं था पिया। सर ॾिसो न, फेयर बेसिस ते जेको थियणु खपे, जेको नाजाइज़ जेका तजावज़ात जो जेको हटाओ आहे उहो मां सम्झां थो उन बिल्कुलु न थियो आहे हिन टाइम ताईं न। ऐं उन में जेका कब्ज़ा थियल आहिनि, जेका मेन प्लेसिस आहिनि उन्हनि खे हिन टाइम ते टच बि न कयो वियो आहे। सिर्फ़ु जेका ग़रीबनि जूं जेको जॻहियूं आहिनि, जेका ग़रीबनि जा दुकान आहिनि कमर्शियल एरियाज़ में, उन्हनि खे पहले मरहले में जेको हटाइण जो कमु कयो वियो आहे। ऐं जेका मतिलबु ज़ाहिरी तौर ते जेका कब्ज़ा थियल आहिनि जंहिंमें काफ़ी असांजा पेट्रोल पंप्स, होटल्स ऐं अहिड़े क़िस्म जा कमर्शियल ऐं रेजिडेंशियल एरियाज़ बि अचनि था पिया, जेका मतिलबु हिते बासर माण्हुनि जा आहिनि, उन्हनि खे हिन टाइम ते हथ बि न लाइजो आहे। सुप्रीम कोर्ट जो जेको हुकुम आहे न उहो सभिनी जे अखियुनि ते, ऐं इहा को ग़लति ॻाल्हि बि कोन्हे को इंक्रोचमेंट हटे थी, पर जेका रफ़्तार आहे हटाइण जी हिकिड़ी त उहा उन तरह सां न आहे। डेडलाइन मुक़ररु थियूं उन्हनि जे बावजूदि हे पूरो न करे सघनि गवर्नमेंटूं, जेके सिंध गवर्नमेंट आहे या ॿिया पाकिस्तान जी गवर्नमेंटूं आहिनि, सिंध में ख़ासि तौर ते। ऐं जेका इंक्रोचमेंट हटाए थी वञे न उहा शुरूआत चवंदा आहिनि उहो पोएं पासे खां कई अथऊं। मतिलबु जेको ग़रीब तबिको आहे, मिसाल जे तौर ते नंढा नंढा झूपड़ा आहिनि, दुकान आहिनि, कारोबार आहे, उहो उनखे ड्राइण शुरू कयो अथऊं। त इहा मां सम्झां थो हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे बाबा। इहो जेकॾहिं ऑपरेशन थिए थो न त उहो बिला तफ़रीक़ थिए, बग़ैर कंहिं फ़र्क़ जे थिए। ऐं ॿियो इहो त ॾिसो, जेकॾहिं तव्हां सुप्रीम कोर्ट जेकॾहिं इहो हुकुम ॾिनो आहे इंक्रोचमेंट हटाइण जो, त उन्हनि जे ख़िलाफ़ बि त को हुकुम हुजणु खपे जन इंक्रोचमेंटूं करणु ॾिनियूं जन कयूं। हाणे इंक्रोचमेंट करणु ॾियण वारा गवर्नमेंट जा जेके बि खाता हुया उन लीज़ करे ॾिनियूं, उहे बि छुटी विया। जन वरिती, जन वटि पैसो हो, पैसे वारा माण्हू हुया, उन्हनि वठी करे ऐं ॿीं टीं चौथीं धुर खे विकिरो करे छॾियो। उहो जॾहिं विकिरो थी वियो त हाणे उन्हनि वीचारनि जो कहिड़ो क़सूर? जन पैसा हुननि खे बि भरे ॾिना ऐं वरी कंस्ट्रक्शन बि कयूं। ऐं जेकॾहिं इहो कानूनी तौर ते माना उन्हनि खे थियणु घुरिजे आहे त कागज़ जेके लीज़ थियूं, जेके बि इंक्रोचमेंट करणु ॾिनियूं गवर्नमेंट जे डिपार्टमेंट, उन्हनि जे ख़िलाफ़ बि त को ऑपरेशन थियणु घुरिजे है न। उन्हनि खे बि वठि पकड़ करणु घुरिजे आहे। हे त तव्हां डबल आवाम जो नुक़सानु करे छॾियो, बेरोज़गार करे छॾियो, तव्हां उन्हनि जो नुक़सानु करे छॾियो, एॾो करोड़नि रुपयनि जो, लखनि रुपयनि जो नुक़सानु करे छॾियो। त इहा ॻाल्हि सवाल जेको आहे इहो ई आहे। यार ॻाल्हि ॿुधो न, जेके बासरनि वटि आहिनि उहे वॾियूं इंक्रोचमेंट आहिनि। मिसाल जे तौर ते सरकारी जेके ज़मीनूं पियूं आहिनि उन्हनि ते कब्ज़ा तव्हां अॼु ॾिसो, जॾहिं हिननि बे ज़मीन हारियुनि खे हारियुनि ॾियण जो ऐलान, माना ज़मीन ॾियण जो ऐलान कयो, उहे ज़मीनूं हुननि कागज़नि में त अलाट करे ॾिनियूं, पर अञा ताईं कब्ज़े उन्हनि बासरनि जिन में आहिनि, उहो त ख़ाली न कराए सघिया आहिनि। उन्हनि कब्ज़ो ख़ाली करे उन्हनि माण्हुनि खे ॾियनि, ग़रीबनि खे या बेवा औरतुनि खे जिन खे ॾिनऊं, सिंध में ख़ासि तौर ते इहो थियो, उहे त अञा ताईं ज़मीनूं उते आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॿिया वॾा जेके कब्ज़ा आहिनि उहे त अञा ताईं मौजूदु आहिनि, सरकारी मिल्कियतुनि ते आहिनि, उहे आहिनि, पर हिननि हेठां खां शुरू कयो आहे। नंढा नंढा जेके अॻी ॾुतड़ियल माण्हू हुया, जंहिंजो कारोबार अॻे ई मुतासिर हुयो, उन्हनि खे वधीक मुतासिर कयो, नुक़सान बि ॾिनो अथऊं ऐं उन्हनि जो कारोबार बि तबाह। शहरनि ऐं आम कारोबार
कारोबारी माण्हुनि इनक्रोचमेंट जी अहिड़ी ऑपरेशन खे रद्द कंदे चयो आहे त ही ऑपरेशन मुल्क जे आला अदलिया जे हुकुम जे उपतड़ आहे। हुननि चयो त सुप्रीम कोर्ट खे घुर्जे त जेकबाबाद में थींदड़ कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जी निगरानी पाण करे या वरी मुख़्तलिफ़ माण्हुनि ते हिकु कमेटी जोड़े जेका ऑपरेशन जी निगरानी करे त जीअं बासरनि जे कब्ज़नि ख़िलाफ़ भी ऑपरेशन थिए ऐं कानून जी बहितरी थिए। कैमरामैन फरहान अली खुसो, अली रज़ा उडो, आमिर अली पावर सां ज़ैन सरकी, सिंध टीवी न्यूज़ जेकबाबाद।